हाँ ज़ुबैर कुर्स वखां पहिरां सदर आरिफ अलवी पारां वापसि कयल अदालत सुधारनि वारो बिल अॼु ॿीहर मंज़ूरी लाइ पार्लियामेंट जो गॾियल इजलास शाम 4 वॻे थींदो। पंजाब में चूंडियुनि लाइ फंड ॾियण या न ॾियण बाबति बि पार्लियामेंट जी गॾियल इजलास खे राय वरिती वेंदी। वज़ीर आज़म वफ़ाक़ी काबीना जो अहम इजलास अॼु ॿीहर सॾाए वरितो आहे। सदर आरिफ अलवी पारां वापसि कयल अदालती सुधारनि वारे बिल जी ॿीहर मंज़ूरी लाइ पार्लियामेंट जो गॾियल इजलास शाम 4 वॻे थींदो। पंजाब में चूंडियुनि लाइ फंड ॾियण या न ॾियण बाबति बि पार्लियामेंट जी गॾियल इजलास खां राय वरिती वेंदी। ब्रेकिंग न्यूज़ आख़िरी नाज़रीन, पार्लियामेंट जो गॾियल इजलास शाम 4 वॻे थींदो। पार्लियामेंट जो गॾियल इजलास अॼु थींदो, जॾहिं त अदालत सुधारनि वारे बिल मंज़ूर कराइण जो इम्कान बि आहे। सदर आरिफ अलवी सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल नज़रसानी लाइ पार्लियामेंट खे वापसि करे छॾियो हो। पार्लियामेंट जो गॾियल इजलास अॼु थींदो। अदालती सुधारनि वारो बिल बि मंज़ूर कराइण जो इम्कान आहे। सदर आरिफ अलवी सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल नज़रसानी लाइ पार्लियामेंट खे वापसि करे छॾियो हो। पार्लियामेंट जे गॾियल इजलास अॼु थींदो। अदालत सुधारनि वारो बिल मंज़ूर कराइण जो इम्कान आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? जी, पार्लियामेंट जो गॾियल इजलास अॼु थी रहियो आहे। जोके इजलास में इम्कान आहे त जेको सुप्रीम कोर्ट में सुधारनि जे हवाले सां जेको बिल सदर मुमलिकत तरफ़ां सही सां इनकार कयो वियो, उहो बिल पार्लियामेंट में मंज़ूरी लाइ पेश कयो वञे। सदर मुमलिकत उन बिल ते सही इहो चई सही करण खां इनकार कयो त हिन बिल में वधीक सुधार जी ज़रूरत आहे, उन करे वापसि पार्लियामेंट लाइ मोकिले रहियो आहियां। सदर मुमलिकत जे सही जे इनकार खां पोइ गॾियल पार्लियामेंट जेको आहे उनखे इख्तियार हुजे थो त उहो जेकॾहिं को बिल पास करे थी त उन खां पोइ ॿीहर सदर जी सही जी उन ते ज़रूरत नथी हुजे। त अॼु पार्लियामेंट जो गॾियल इजलास थी रहियो आहे। इम्कान आहे त इहो बिल अॼु हिन इजलास सां मंज़ूर करायो वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी गुलाम रसूल कुंभर तफ़सील ॾियण जे लाइ।